करे चुका आहियूं, रोड जी बच करे एहतजाज भी करे चुका आहियूं, पर हिन जो को बि रिज़ल्ट न पतो आहे। 5 साल थी चुका आहिनि एहतजाज कंदे। हिन रोड जी सफ़ा हालत, अॻियां त पहिरियों पथर विछायल हो, लूलर घुमाए विया, कुझु सही हो। जीअं पोइ मींहुं वसंदो थो वञे या ट्रैफिक हलंदी थी वञे त तीअं रहंदो रोड ख़राबु थी थो वञे। रोड हादसा जेके आहिनि रुनुमा थी विया आहिनि, हिते को न को हादसो रोज़ु आहे ई आहे। असां फुरूं बि हिन रोड सां 2-3 चकर थी चुकियूं आहिनि। तव्हां भले वञी रिकॉर्ड चेक करायो। असां 10 चकर हिन खे एहतजाज कयो करे चुका आहियूं, पर काई बि नथी थी आहे। मतलब असां अपील था कयूं वज़ीर आला सिंध पाकिस्तान वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ऐं आर्मी चीफ खे, त जीअं असांजो हिन जो ॻोठ जो को सोचियो वञे ऐं हिन रोड ठाराए ॾिनो वञे त जीअं असांखे सहूलियत फराहम थिए। न हिन ॻोठ में बिजली आहे, न मुक़ाम इहो आहे, न रोड रस्ता नालियूं, काई बि शइ न आहे। असां ॼण सम्झो उन ई भरे सगीर में रहिया पिया आहियूं जेको अॼु खां 50 साल अॻु में 70 साल अॻु में हुयो दौर, उहो ई रहियो आहे। सो महिरबानी करे असांखे हिन शहर खे कुझु रिलीफ ॾिनो वञे त जीअं असांजे माना मसइलनि जो हल निकिरी सघे। गाजी ॻोठ रहवासियुनि जो एहतजाज आहे, इहो ई आहे। ॻोठ गाजी अटिकल हिन जी आबादी 3000 खां वधीक घर आहे एरिया जे हिसाब सां। हिन एरिया में जेके लोग माण्हू अचणु वञनि था, उन्हनि जे लाइ अचणु वञणु हिकिड़ो जियालो हिननि जी ज़िंदगी लाइ मुश्किल थी वियो आहे। का बि अहिड़ी गाॾी हितां क्रॉस नथी करे। डिलीवरी केस अहिड़ा काफ़ी थिया आहिनि जंहिंमें अधु वाट ते कई औरतूं वीचारियूं मरी चुकियूं आहिनि। इन जे लाइ प्रूफ समी इस्पताल खां मथो वञे। छो जेकॾहिं बि रोड ठहियो, असांजे MP MN पंहिंजे तहत ठीका ॾेई ऐं हिन एरिया जो पंहिंजो ठीका खणी ऐं पंहिंजे मनपसंदि जा ठेकेदार मोकिले असांजे रोड जे लाइ हुननि दुश्मनी करे छॾी आहे। ऐं अॼुकल्ह हिनखे 3 साल थी विया आहिनि, 2 नंबर कमु करे आहिनि। 1 नंबर को बि कमु न आहे थियलु। जेकॾहिं 1 नंबर कमु थियलु हुजे इहो पथर न निकिरे हा। छो जो हिन मथां रूलर बि घुमाया आहिनि, पोइ बि उहो पथर छो थो निकिरे। हिन ॻोठ में ॿियूं कहिड़ियूं तव्हांखे बुनियादी सहूलियतूं न आहिनि? हिते असां वटि का निकासी पाणीअ जो बि, जेकॾहिं मींहुं थो वसे, बरसाति थी वसे, सॼो ॻोठ असांजो तरण में तयारु आहे। माना इहो ॿुॾे थो पियो, ॿाहिरि पाणी निकासी न आहे। निकासी थिए त असांजो ॻोठ 8 ॾींहं असां अंदरि शहर में नथा सौदो वठणु वञण लाइ तयारु न आहियूं। अंदरि शहर में सौदो वठी अचूं। जेके ॿाहिरि रोड ते घर जेके आहिनि या रोड दुकानदारी आहे, उन्हनि जे हिसाब सां असां उतो सौदो वठी पंहिंजे मंज़िल ते था वञूं। हिन असांजी एरिया खे तक़रीबन 3000 घर आहिनि। 3000 घर। मेन ॻोठ हीउ जेको आहे, ओड़े में शाबाणी जो ॻोठ आहे, आराइन जो ॻोठ आहे, ख़लीफ़ो ॻोठ आहे। छो जो हितो ई सभिनी जो दरगुज़र हितो ई थिए थो। देहात आहे, उन सभिनी जो अचणु वञणु, कमंदी ट्रालियूं कई अचनि थियूं वीचारियूं, फासी थी पवनि। कई मूंखे पाण अॻे जेकर हफ़्ते ते मां एक्सीडेंट हिते गाॾी पथर थो किरियो आहे, धकु लॻो आहे, निशान लॻो पियो आहे। छो जो ॾंद बि मुंहिंजा हितो भॼी पिया 2-3। इन लाइ ख़ुदारा असां ते रहम कयो। तव्हांजे घरों कोन थो वञे, गवर्नमेंट जॾहिं ॾिए थी असां ग़रीबनि ते, उहो तव्हां ख़र्च त कयो न। असां वोट साईं जावेद अली शाह खे ॾिनो आहे, पीपल्स पार्टी। उन्हनि जी करम नवाज़ी आहे जेको असांजे सिंध जे 5 सालनि में हिन एरिया जी सार संभाल बि न लधी अथई। के मुंहिंजा चाहींदड़ हिते पोइते आहिनि जिन मूंखे चाहे अॻिते वधायो आहे। असां उनखे वरी बि इहा अपील था कयूं, साईं ख़ुदा रा असां ते रहम कयो। छो जो आईंदा साल असां वटि बिजली तक़रीबन 3 सालनि खां महरूम आहियूं। छो जो असां उहो ई साॻे भरे सगीर 70 साल खां जीअं पुराणो ॻोठ उहो ई सोना, को किथे बि बल्ब जी रोशनी न आहे। छा एतिरा असां डिफॉल्टर आहियूं छा? जे ऑफिसर न त तव्हांजो ॻोठ डिफॉल्टर आहे, छा में डिफॉल्टर आहे? पाण सेफ आहिनि, पाण बि डिफॉल्टर आहिनि। असांजे ॻोठ ऑफिसर कोन्हनि डिफॉल्टर आहे। असांजे ॻोठ खे था चवनि तव्हां डिफॉल्टर आहियो, तव्हां डिफॉल्टर आहे। छो असां डिफॉल्टर न आहियूं। असांखे जेको बि हक़ु आहे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। हक़ जे लाइ विढ़ंदासीं बि, जिदोजहद। आईंदा असां इन MP MN खे अपील था कयूं त ख़ुदा रा हिन ॻोठ ते रहम कयो। 3000 घर हिन एरिया जे। हिकिड़ो मेन ॻोठ गाजीगोड़ा जंहिंजी अटकल आबादी 6000 आहे। छो हिन 6000 जी आबादीअ ते कंहिंजो बि तरस न आहे। हे ओड़े पाड़े वारा जेके ॻोठ आहिनि उहो बि हितो ई दरगुज़र। हे सड़क अचे थी जेकी साम्हूं तव्हां साईं भरियो आहे, इहा सड़क भरियो उन ॻोठ जी थी अचे। असां इन करे था चऊं हिन ॻोठ वारनि ते ख़ुदा रा रहम कनि। बाक़ी वोट वठियूं पंहिंजी मन मस्त त ख़ुदा इन सां हा असां मुतालबो MP खे कयूं था। छो जो हिन एरिया जो MP आहे, असां उनखे अपील था कयूं साईं जावेद अली शाह खे